रईस अब्दुल्ला खान कचारी पंहिंजी बिल्कुल कायम दायम रहंदी इंशाअल्लाह। इंशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ॻाल्हाए सघो हलो त ॻाल्हायूं था हिते हाणोको ही तूं गज़ल पढ़ंदे? हा गज़ल शरीफ़ पढ़ंदो अकेलो तो पढ़े कि भेड़ो? अकेलो पढ़े तो बोले बिस्मिल्लाह रहमान रहीम अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। त हे कचारी कायम रहंदी अल्लाह करो ॾींहुं क़यामत तक। ही आहे जेको चैनल जेको मिठी थर जे नाले से आहे, मीर मोहम्मद सां सैयद आहे, उन चैनल उनजो आहे ही उन नाले सां मिठी थर जे नाले सां सो चैनल प्रोग्राम रखियो आहे जिते हे जेको आहे भागवरी जी वेरी ॻोठ इन में बरोचन जी ढाणियूं आहिनि। बरोचन जे महले में मिलू ख़ान बरोच जे ओताक में हिते सुगड़ आयल आहिनि, मालू शरीफ़ पढ़नि था। जेको सो हाणे गज़ल पढ़े थो सो अबन ख़ान हाले पोटो इहो गज़ल शरीफ़ पढ़े थो। माशाअल्लाह माशाअल्लाह। आदा कर शुरुआत। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लमु अलैहि या हबीबल्लाह। ओ गोट सब के जंजो माल हेणो मोहम्मद जे सदके ॾुधऊं खीर बीणो अलीगंज शाही हलाए हलीमा ववा बाग मौला वदाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो निपाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो निपाए हलीमा ववा पाक मौला वदाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो वञण साण वञी लाल छाती ते लथाई सवे बारनि में मोहम्मद खे सुञाताई सवे बारनि में आजमाए हलीमा सवे बारनि में आजमाए हलीमा ववा पाक मौला वदाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो निपाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो निपाए हलीमा ववा पाक मौला वदाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो लोडे लाड माती पैगंबर जो पीगो लोडे लाड माती पैगंबर जो पीगो हिंदोरो वतन सां हलाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो निपाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो निपाए हलीमा ववा पाक मौला वदाए हलीमा नबी जेड़ो सुहिणो सिफ़त ते सुहिणे जी
केड़ी मां करया छा सिफत ते सुने जी केड़ी मां करया छा गज़ल चई वो ॿुधाए है गुलामे नबी छा बेस्तन में बंगलो है बनाए हलीमा बेस्तन में बंगलो है बनाए हलीमा वाह पाक मौला वदाए हलीमा हिंदोरो है हथन सां हलाए हलीमा हिंदोरो हथन सां हलाए हलीमा वाह पाक मौला वदाए हलीमा नबी जेड़ो सुहीणो सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह बेशक बेशक सुभान अल्लाह।